मुश्ताक कादरी साहब इस्लाम कोट थरपारकर खां फरमाइनि था त मुहर्रम जे महीने में असां वटि माण्हू चवनि था त क़ब्रिस्तान जे वेझो न वञो, छो त मुहर्रम में क़ब्रिस्तान में जिन वधीक थींदा आहिनि ऐं माण्हू खे तंग कंदा आहिनि। सो छा क़ब्रिस्तान में जिन थी सघनि था ऐं वञणु घुरिजे या न वञणु घुरिजे? गुज़ारिश ई आहे त इहो हिकिड़ो माना ग़ैर शरई सोच आहे, ग़ैर शरई इंसाननि जा ख़्याल आहिनि असांजे मुस्लमान भाइरनि जा। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जिन जेको आहे सो उहो घर में बि थी सघे थो, किथे बि थी सघे थो। लिहाज़ा क़ब्रिस्तान मुहर्रम हुजे या मुहर्रम खां सवाइ ॿिया महीना हुजनि, उन्हनि में क़ब्रिस्तान वञी बि सघिजे थो ऐं क़ब्रिस्तान में दुआ घुरी सघिजे थी। रही ॻाल्हि त जिन हूंदा आहिनि क़ब्रिस्तान में या न, त जिन किथे बि रही सघे थो, आम घर में बि रही सघे थो, शहरनि में ॿाहिराड़ियुनि में बि रही सघे थो, क़ब्रिस्तान में बि थी सघे थो। लिहाज़ा इन वहम खां बचणु घुरिजे जो माण्हू रुगो मुहर्रम में ईअं सोचे त हाणे हिते के जिन आया आहिनि, बाक़ी 11 महीना केॾांहुं विया हुया। इन बुछड़े ख़्याल खां बचणु घुरिजे।